लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख। अॼु असां पाकिस्तान जी हिकिड़ी अहम शख़्सियत, सिंध जे हिकिड़े तमामु वॾे नाले सिंध में थोरा माण्हू आहिनि जिन बुनियाद विधा किन अहम शयुनि जा ऐं उन्हनि अहम शयुनि जे नाले सां हू सुञाता विया। उन्हनि में हिकिड़ी अहम तनज़ीम आहे जंहिं रेज़िलियंस, रेज़िस्टेंस, मुज़ाहिमत जो हिकिड़ो वॾो कमु कयो ऐं ख़ासि करे सिंधी ऑफिसरनि में इहा जागरता ॾिनी। सा हुई सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन ऐं उनजो बानी अॻवान आहे डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब, अलमारूफ़ डॉक्टर सुलेमान शेख साहब। डॉक्टर सुलेमान शेख साहब खे असां कॾहिं बि सिगा जे बानी अॻवान तौरु न ॾिठो, असां कॾहिं बि हुनखे ज़ेबिस्ट जे डायरेक्टर तौरु न ॾिठो, असां कॾहिं बि हुनखे ज़ेबिस्ट जे टेक्निकल टीम जे हवाले सां न ॾिठो, असां हुनखे कॾहिं बि इन हवाले सां न ॾिठो त हुनजा सिंधी में 9 किताब, अंग्रेज़ी में 7 किताब उहे छपियल आहिनि ऐं अञा हुनजा कई किताब जेके आहिनि अण छपियल आहिनि। रस्ते हलंदे कॉन्फ्रेंसुनि में, मीटिंगनि में, आर्ट्स काउंसिल में पेरनि ते हथु रखी हुनखे रिक्वेस्ट कबो को टाइम ॾियो असांखे, अव्हांखे डिजिटली असां कलम अक्स बंदि कयूं। असां चाहियूं था त सिंध में जेके जिन तारीख़ जे हिकिड़े अहम रुकन तौरु तारीख़ी कम कया आहिनि ऐं उन्हनि जे माज़ी खे, उन्हनि जे नंढपण खे, उन्हनि जी जवानी खे, उन्हनि जी तालीम खे, उन्हनि जे सॼे ख़ानदान समेत जेको कुझु आहे उनखे असां फिल्म बंदि कंदा वञूं ऐं लीडर टीवी ते उहो पेश कंदा वञूं। छो अॼु सदा सुरहो ऐं सदा आबाद हिकिड़ो शख़्स जंहिंखे अदाकारा नरगिस वणे थी, जंहिंखे रंग आसमानी वणे थो, जंहिंखे मोती जी ख़ुशबू वणे थी ऐं जंहिंखे फिल्म वणे थी जागो हुआ सवेरा, त हू माण्हुनि खे ॿुधाए थो त उथो सोजरो अची वियो आहे, सभु जागो। इन जो मतिलबु आहे हुनखे इहा ख़बर आहे त माण्हू निंड पिया आहिनि, माण्हू निंड्रा खड़ा आहिनि। इन करे ही पंहिंजे सिर, पंहिंजे वित, पंहिंजे वस, पंहिंजे उमिरि, पंहिंजे हैसियत, पंहिंजे वसियतार कमु कंदो रहे थो। अॼु असां वटि महिमान आहे जनाब डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं वॾी महिरबानी ऐं लीडर टीवी खे अवा टाइम ॾिनो ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं त हिकिड़े अहिड़े माण्हू जी हिस्ट्री खे अक्स बंदि पिया कयूं, फिल्म बंदि पिया कयूं ऐं असीं चाहियूं बि था त लीडर टीवी जे मार्फत ही हिकिड़ो फ्री नॉलेज जो सिस्टम आहे, माण्हुनि खे ख़बर पए के माण्हू अव्हांजी ज़िंदगी में उत्साह वठंदा हूंदा, उहे अव्हां जहिड़ा थियणु चाहींदा हूंदा, कंहिं जहिड़ा थियणु चाहींदा, कंहिं जहिड़ा। सो हीअ असांजी कोशिशि आहे। असां अॼु हिन पहिरीं वठी खीर भरी ॿी बि ॾींदो अलाह वांगुरु हिन पहिरें मौक़े ते अव्हांजी महिरबानी मञींदे सभ खां वल आउं चाहींदुमि त अव्हां पंहिंजे जेतिरो अव्हांखे सांभर आहे पंहिंजे वॾड़नि जे हवाले सां उहा सॼी ॻाल्हि हाला खां जितां बि अव्हांखे हिसाबु नज़र अचे थो, सम्झ अचे थी, उहा असांजे ॾिसंदड़नि सां शेयर कयो। साईं पहिरीं त तव्हांजा लख थोरा, छाकाणि आउं नथो सम्झां त मूं को तारीख़ साज़ कमु कयो आहे या आउं को सिंध जो अहम शख़्स आहियां। आउं हिकिड़ो आम माण्हू, सिंधी हिकिड़े लोअर मिडिल क्लास जो माण्हू आहियां। मुंहिंजो बैकग्राउंड हिकिड़े ग़रीब घराणे सां तालुक़ु रखाए थो ऐं मुंहिंजा वॾड़ा हाला में कोर को कमु यानी कपिड़े उणण जो कमु कंदा हुआ। मुंहिंजो ॾाॾो, उनजो नालो सुलेमान हो, उनजो वालिद साहबु अब्दुल रहमान हो ऐं उनखां पोइ ॿिया वॾड़ा हुआ। ऐं असांखे इहा ख़बर कान्हे त असीं मुस्लमान कॾहिं थियासीं या किथां आयासीं, या छाकाणि त तालीम तमामु घटि हुई, तंहिंजे करे हू पोरेत माण्हू हुआ। सुबुह जो सवेर उथी निकिरी वेंदा हुआ पोरे सां, शाम जो थकी टुटी घर ईंदा हुआ बसि। विच में कटियांव थो, भला हिंदुनि मां मुस्लमान थिया हूंदव न? इहो यकीनी पॉसिबल इहो ई आहे। पॉसिबल पोइ वॾनि में के हिंदू रहिजी विया हुजनि, का ख़बर का ख़बर कान्हे न। ऐं मूं कोशिशि कई, असां वटि हिकिड़ो बुज़ुर्ग हो जेको 100 सालनि जो थी गुज़ारे वियो, उन खां मूं पुछियो त बाबा उहो केरु? उनजो नालो अब्दुल्ला हो
ऐं उहो गुज़ारे वियो त हाणे पर जॾहिं ज़िंदा हो तॾहिं मूं हुन खां पुछियो, तॾहिं आउं नौजवान हुउसि ऐं मूंखे ईअं हो तजसुस त भला असांजो वास्तेदार अमलदार आहे कोन्हे, किथां आया, वॾा केरु हुआ, कीअं छा हुआ? हो, कीअं हुनखे का घणी ख़बर कान्हे। हू बि 2-3 पीढ़ियुनि ताईं वियो ऐं उनखां पोइ ॿुधाईं त हीअ पंहिंजा माइटनि, हीअ माइटनि, मतिलबु उहो तारीख़ सां हुनजो को रिलेशनशिप कोन हो। सो इन करे मूं जॾहिं अखि खोली त मुंहिंजो वालिद साहिबु हो उन ज़माने में ॾाॾा त गुज़ारे वियो, उनजो नालो मूं ते आहे ऐं पर ॾाॾा जो वालिद भाउ नंढो मोहम्मद रहीम हुनजो नालो हो ऐं उहो तॾहिं हाल हयात हो ऐं उन सां उनखे को औलाद कोन हो, तंहिंजे करे उहो ॾाढो मूंसां वधीक प्यारु कंदो हो ज़ाहिर आहे। सो ख़ैर ईअं नंढपणु गुज़रियो। पोइ असांजो सॼो कारोबार घर में औरतूं या मर्द सभु कोर के कम में, छाकाणि धाॻो ठाहिणो हूंदो आहे, प्रोसेस टिघो आहे त उन में औरतूं पंहिंजो कमु कंदियूं आहिनि, मर्द बि कमु कंदा आहिनि ऐं इन नमूने सां इहो साईं कहिड़ो सन आहे जॾहिं तव्हांजे घर में औरतूं बि कमु थियूं कनि, मर्द बि कमु था कनि? हा, इहो 50 जो ॾहाको पियो आऊं ॻाल्हायां। पाकिस्तान ठही वियो? पाकिस्तान ठही चुको आहे, पाकिस्तान जी रोशनी अची वई आहे ऐं असीं इन कम सां लॻा पिया आहियूं। ऐं आऊं 1947 में प्राइमरी स्कूल में दाख़िल थियो आहियां। अवां जावा 42 में आया, 5 सालनि में अवां पाकिस्तान ठहण सां तव्हां प्राइमरी में विया? प्राइमरी। हाणे प्राइमरी में जॾहिं वियुसि त मूंखे ख़बर त कान हुई त पाकिस्तान ठहियो छा थियो, पर इहा ख़बर पई त असांजो उस्तादु जेको हो उहो वियो हलियो, उहो हिंदू हो। वरी ॿियो साईं उन उस्ताद जो नालो छा हो? उहो यादि हाणे यादि न आहे, पर उन जाइ ते जेको आयो साईं मोहम्मद बचल कुरैशी, उहो असांजो उस्तादु थियो। ॿियो कमु इहो थियो त जेको असांजो किताबु हो, दर्सी किताबु, उन ते बादशाह पंजे जी तस्वीर छपियल हुई, उन जे मथां पाकिस्तान जो झंडो इम्पोज़ कयो त उहा तस्वीर बि नज़र आई, उहा बि 2 तस्वीरूं। इहो मूंखे यादगिरी आहे ऐं इहा यादगिरी बि आहे त मार्केट में हिंदू पंहिंजो सामान विकिणण लाइ वेठा हूंदा हुआ, पंहिंजा टपड़ टाड़ी खणी घर जा माना वञनि था, वञनि पिया। अच्छा, इहो हाला में? हाला में। हा, इहो मंज़र मुंहिंजे ज़हन में अक्स में आहे। पर हाला में स्ट्राइफ हुयो छा मज़हबी? न, को गोड़ जी सूरत हाल हुई छा? का शइ कान हुई। पोइ हिंदुनि में छो? न सिर्फ़ु इहो, पर मख़तूम साहिबु उन ज़माने में सभिनी माण्हुनि खे घुराए करे, मख़तूम तालिबुल मौला तॾहिं सजादा नशीन हो पर नौजवान हो, ऐं जेको असांजो बुज़ुर्ग तॾहिं हो मख़तूम ग़ुलाम हैदर हो, जंहिं हाई स्कूल बुनियाद विधो ऐं वॾो आलिम हो, आलिम दीन हो, पर हुन अची अंग्रेज़ी तालीम शुरू कई हालनि में। इहो बि हिकिड़ो लैंडमार्क आहे। पोइ साईं मख़तूम ग़ुलाम हैदर तालिबुल मौला साहिब जो छा थींदो? चाचो। चाचो। ऐं उनखे को बि औलाद कोन हो, हुन पंहिंजी सॼी ज़मीन स्कूल ऐं कॉलेज खे ॾिनी। बसि तालीम हुनजो औलाद ई, उहा ताती वॾी कई। हा, ऐं हू बाक़ाइदे रोज़ु शाम जो स्कूल में जॾहिं आउं हाई स्कूल में पढ़ंदो हुउसि, मूंखे यादि आहे त अची वेहंदो हो, हिकिड़ो चबूतरो ठहियलु हो, उते अची पंहिंजी व्हील चेयर ते अची वेहंदो ऐं ॿारनि खे क्रिकेट रांदि कंदे ॾिसंदो। इहा हुनजी वॾे में वॾी इंटरटेनमेंट हुई ऐं एवरी डे ही यूज़ टू डू दिस। साईं क्रिकेट उन दौर में शौक़ु हो उते? शौक़ु हो। हा, ऐं उनखां पोइ जेॾी महिल सांझीअ जी बांग ईंदी हुई त उहो पाण असांजे हली इमाम थींदो ऐं नमाज़ पढ़ाईंदो, पेशमाम ऐं नमाज़ ते सभिनी ॿारनि जी अटेंडेंस लॻंदी। त इहो दौरु हो त जंहिं वक़्तु सम्झो त हालनि में उते नार हलंदो हो पाणीअ लाइ, उन ते असीं वुज़ू करे पोइ वेंदा हुआसीं। त इहो मतिलबु आउं तव्हांखे पंहिंजो नंढपणु तव्हां चयो यादगिरियूं, इहे मुंहिंजूं यादगिरियूं आहिनि जेके मुंहिंजे अञा ताईं मूंखे ईअं पियो लॻे त आउं अञा उते पियो फिरां ऐं उहो मंज़रु ॾिसां पियो ऐं मख़तूम साहिब जी ऐं मूंखे उहा
ख़ूबसूरत तस्वीर ज़हन में आहे त उन शख़्स वॾो कमाल कयो छाकाणि असांजो सॼो ॻोठु 90% हाल आहे जेके हाणे तमामु वॾा ऑफिसर आहिनि तमामु वॾा नाला आहिनि ऐं उन्हनि सां विथ ड्यू रिस्पेक्ट्स पर हे सभु कोरी कुंभार विघामल ऐं अजर कुंड छपण वारनि जो औलाद आहे हाणे खणी छा बि हुजूं असां पर सची ॻाल्हि आहे पर अव्हांजे बुनियाद में कोर को कमु आहे हा, अजरकनि जो ठपी हणण वारो ऐं तालीम वारो ॿियो छा इहो जेको झंडी जंहिंखे चइजे झंडरी उहो जेको ठाहींदा आहिनि चिट साली हो इहे उनखे विघामल चवंदा आहियूं असां। विघामण हा अच्छा विघामल हुआ ऐं कुंभार हुआ ऐं काशीकर हुआ काशीकरनि जो त अञा ताईं बि हिकु ॿ ख़ानदान आहे माना अव्हां था चओ त हाणे उहे वॾा माण्हू पाण खे छा बि सॾाइनि बुनियाद उन्हनि जो काशी ऐं इहो ई आहे विघामल हुनरमंदी आहे हुनरमंद हुआ सभई सभु हुनरमंदनि जो औलाद औलाद आहिनि ठीकु आहे सुभाणे आउं बि हुनरमंद आहिनि मां मूंखे वॾो फ़ख़्रु आहे हिन ॻाल्हि ते ऐं हर हंधि ते चवंदो आहियां मुंहिंजा माइट मुंहिंजा दोस्त बि मूंखे चवंदा तूं अजीब माण्हू ऐं चई थो कोरी हुउसि बाबा कोरी हुउसि आहियां मुंहिंजो बाबो कोरी हो कीअं आउं पंहिंजे पीउ खां इनकार कयां बहरहाल पर हिकिड़ो मूंखे हिकिड़ो फ़ाइदो पियो फैमिली में हो इहो हिकिड़ो त मुंहिंजो वालिद साहबु सभिनी भाउरनि में 4 भाउर हो पाण में वॾो ऐं आउं पहिरियों औलाद हुउसि सॼी फैमिली में सो उनजे करे ऐं सभु मूं ते हुननि जे पीउ जो नालो सो उन करे सभु प्यार जा सभु जेके ज़रिया हुआ से सभु मूं में अची विया ऐं बाबा जो मसालो इहो त मूंखां सवाइ ॿियो को बि औलाद कोन हो बाबा खे आउं अकेलो आहियां मूंखे न को भाउ आहे न का भेण आहे त नतीजे तौरु हुन चयो त बाबा हिनखे आउं पढ़ाईंदुसि हाणे स्कूल बि क़ाइमु थी वियो आहे त हिनखे पढ़ाए प्राइमरी स्कूल त हो प्राइमरी पढ़ियुमि 5 दर्जा 4 दर्जा ऐं हुन में माशाल्लाह ठीकु ठाक मार्कूं आयूं हिते बीहो अव्हां पढ़ियो हा पर पढ़ण खां अवल माउ पीउ अव्हांजी वालदा ऐं माउ पीउ उन्हनि मां ॿिन्ही जे निस्बत ॿिन्ही में अव्हांजो झुकाव ॿिन्ही कंहिंखे कंहिं ॾांहुं वधीक हो हा मुंहिंजो झुकाव पंहिंजे वालिद साहब ॾांहुं छाकाणि त उहो हिकिड़ो त औखो माण्हू अरड़ो माण्हू ॿी ॻाल्हि उन वक़्तु बि हू टाउन कमेटी जो मेंबर हो कोरी माण्हू चूंडिजी आयो आम माण्हू हो ऐं त इन इहा जेका औखाई हुई सा मूंखे पसंदि ईंदी इहा मुंहिंजे जज़्बे में मुंहिंजे तबियत में हुई त हैड टू बी डिफरेंट ही वॉज अ डिफरेंट पर्सन अमा ॾाढी सबमिसिव ॾाढी पोलाइट ख़ामोश ऐं उहा बि ग़रीब घराणे जी हुई उहा बि कोरी ख़ानदान जी पर मेमण हुआ उन मां बाबा परिणियो उहा बिल्कुलु मुख़्तलिफ़ मिज़ाज जी बाबा मुख़्तलिफ़ मिज़ाज ऐं मुंहिंजो ज़्यादातर लाॻापो बाबा सां बाबा जल्दी वफ़ात करे वियो अनफॉर्चुनेटली जंहिंजे करे वरी पर तेसिताईं आउं फाइनल ईयर MBBS हुउसि तॾहिं बाबा वफ़ात कई सो पर बाबा सां घणी ऐं बाबा बि ऐं उनजो वाहिद औलाद हुउसि हर शइ मूं सां शेयर कंदो अव्हांखे भाईंदो हो न पाईंदो हो हा त उनजे करे अम्मा पढ़ियल हुई जी अम्मा हा अमा बि प्राइमरी पास हुई अम्मा जो नालो छा हो असमत 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 हा बाबा जो मोहम्मद हुसैन ऐं बाबा एतिरो पढ़ियल कोन हो माना अम्मा वधीक पढ़ियल ई छा हा उहा मतिलबु अच्छा 4-5 दर्जा मदरसे में तॾहिं पढ़ाईंदा हुआ क़ुर मजीद पढ़ियल हुई सॼी ऐं क़ुर मजीद असांखे बि उन पढ़ायो मुंहिंजे सॼे ख़ानदान मुंहिंजे ॿारनि खे मुंहिंजे पोटनि ताईं हुन क़ुर शरीफ़ पढ़ायो त उहो उनजे करे उहा वरी उन तरफ़ थी वई त ईअं हो अव्हां हाणे पहिरीं जमात में आया आहियो हा उहो स्कूल जो नक्शो ॿुधायो
हाणे उहो स्कूल जेको हो सो बसवाड़ी जाइ में हो ऐं मार्केट में हो, हॉलैंड मार्केट, ऐं कचो स्कूल हो, पर उन में बैचूं हुयूं। ये सरकारी स्कूल हूंदा? सरकारी स्कूल हो ई सरकारी, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल, ठीकु आहे। ऐं उहो यानी त पहिरीं हेठि 2 दर्जा उते पढ़बा, वरी पोइ मेन प्राइमरी स्कूल में वञी हू 3 ऐं 4 दर्जो पढ़ियो, त ईअं बतदरीज हू प्राइमरी पास कई, ऐं प्राइमरी में स्कॉलरशिप जो इम्तिहान ॾिनमि, उहो पास कयो। उहो कॾहिं थींदो 5 में? उहो 4 दर्जे में। 4 में थींदो, तॾहिं 4 में स्कॉलरशिप जो इम्तिहान थींदो हो, पोइ 10 रुपया माहवार स्कॉलर मिलंदी अंग्रेज़ी स्कूल में पढ़बो त। अच्छा, उहा मदद थींदी। हा, वरी पोइ अंग्रेज़ी स्कूल जेको हो तंहिंमें न प्राइमरी ते पूरो कयूं था, उस्ताद खे यादि अथव? हा, उस्ताद ॾाढा प्यारा हुआ। पहिरें खां वठी मूंखे ॿुधायो। हा, पहिरें में त साईं अञा अव्हांखे रोकियां जेकॾहिं, त जीअं असां पढ़िया आहियूं, हीअ त पोइ असां प्राइवेट सेक्शन्स में KG ऐं प्री नर्सरी ऐं इहे ॾिठा, असां त धूपार क्लास 1 में हुआसीं न? हा, क्लास 1 में, असां बि क्लास 1 में। अच्छा, ईअं ई हो? ईअं, हा, सिधो सम, ऐं पटी खणी वेंदा हुआसीं, अलॻि बे लिखबी बसि, ऐं तॾहिं कलम सां लिखबो, तॾहिं पेनूं वेनूं कोन हुयूं, ऐं न को कापियूं हुयूं। तॾहिं डॉक्टर साहब बाल पेन अञा आई बि नहीं। हा, तॾहिं वधि में वधि पेंसिल सां हा कमु थींदो, ऐं स्लेटूं हूंदियूं, स्लेट ऐं पटी, इहे 2 शयूं असांजे लाइ वॾे में वॾो पढ़ाईअ जो इक्विपमेंट हो। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां जेकॾहिं, ऐं त पाण पंहिंजी प्राइमरी जे उस्तादनि ते पोइ ॻाल्हायूं। असां सां गॾु रहिजो जनाब डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहिब सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि, ऐं हाल में पैदा थींदड़ ऐं पाकिस्तान जे पैदा थियण शर्त प्राइमरी में हाणे असां दाख़िला वठी ॾिनी आहे डॉक्टर सुलेमान शेख साहिब खे। असां वक़फ़े खां पोइ उस्तादनि ते ॻाल्हाईंदासीं त उनखे कहिड़ा कहिड़ा उस्ताद यादि आहिनि ऐं उन्हनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं कायाऊं ऐं ख़ूबियूं उन्हनि खे ख़बर आहे। असां सां गॾु रहिजो।